इज्जत सां ॻाल्हाए। गिट जाल कहीं जाए जा तो के इज्जतदार माण्हू सां ॻाल्हाइण जी तमीज़ न आहे। बस कर नवाब, मां त जाहिल आहियां, पर तूं पाण खे कहिड़ी इज्जतदार खाते में लिखी वठो आहीं। अरे मूंखे ख़बर आहे तूं कहिड़ो इज्जत वारो आहीं। लॻे थो करे मूंखे फोन बंदि करे पंहिंजी जान न छॾाए नवाब। अॼु मूंखे तोसां खरो खरो ॻाल्हाइणो आहे। जेकॾहिं तोखे मुंहिंजी ॻाल्हि समझ में अचे त ठीकु आहे, न त सुभाणे तूं थींदे ऐं मां आहियां। मां त जाहिल आहियां, जाहिल। जेको माण्हू इज्जत जे अखर खां वाक़ुफ़ नाहे उहो मूंखे छा पढ़ाईंदो। मां तोखे इहो चवण थो चाहियां, जेकॾहिं तूं मुड़ुस माण्हू आहीं न त मूंसां सिधो जहिड़ो कर, सिधो। मुंहिंजे खून खे मूंसां न विढ़ाए। कॾहिं खोले ॿुधूं जामिर, मूं शेर वारनि खे कॾहिं बि नाहे चयो त तोसां जहिड़ो कर। इहा नमूनेबाज़ी बंदि कर। मूंखे सभु ख़बर आहे तो जेको कुझु कयो आहे न, मूंखे सभु ख़बर आहे। इहो हिसाब मां तोखां आङुरियुनि ते ॻणे ॻणे वठंदुसि। ऐं हा, जेकॾहिं तूं मुंहिंजे भाइटी सां पंहिंजे 4 साले जी शादी कराई त तुंहिंजे पूरे खानदान खे मौत जी निंड सुम्हारे छॾींदुसि। केरु थो ॿी बम जी शादी कराए? मूंखे सभु ख़बर आहे त तूं मुंहिंजी भाइटी जी शादी पंहिंजे 4 साले सां कराए पंहिंजी धीउ जो बदिलो वठणु चाहीं थो। वठ बदिलो, ॾिसां मां तूं कीअं बदिलो वठणु चाहीं थो। मूंखे हिन मामले जी का बि ख़बर न आहे। ख़बर कीअं न आहे? मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं 3 ॾींहंनि जे अंदरि में मुंहिंजी नूंहुं मूं वटि न पहुती त मां तुंहिंजी लाश मथां उरांगे पंहिंजी नूंहुं खे खणी वेंदुसि। छा ॻाल्हाए बाबा, मामा जी शादी बि थिए छा? मूंखे का बि ख़बर न आहे। पंहिंजी मां खां फोन करे पुछी वठ त छा मसइलो आहे। हाजी बाबा, मूंखे मुराद पुट ॿुधायो आहे त मसइलो छा आहे। अॼु शेर वारनि जी भेण सां मीर मोहन जो निकाह आहे। जे ॿुध इहा ॻाल्हि आहे, उहा सुखड़ जेका कॾहिं बि एतिरा ॾींहं वञी ॻोठ में न रही, हाणे सम्झ में आयो त एतिरा ॾींहं वञी छो रही आहे। हाजी बाबा, बाबा ख़ुदा जे वास्ते ग़लति न सोचो। शेर पाण अची मुमल जो संग मीर मोहम्मद खे ॾिनो आहे। तूं एतिरी वकालत न कर। तूं सुखड़ सां गॾु वेठो आहीं छा? अहिड़नि मामलनि जे विच में तोखे न ॻाल्हाइणु घुरिजे, सम्झी? सच जो आईनो त सभु कंहिंखे ॾेखारे सघिजे थो न। छाजो सच? कहिड़ो सच? इन ये सच्चाईअ जे पोयां टुकंदे टुकंदे त मां हिन मंज़िल ते पहुतो आहियां। शेर, एतिरी वॾियूं ॻाल्हियूं थी वयूं, कॾहिं बि असांखे यादि न कई। अॼु वरी हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे? बापू, हूअं त मुड़ुस जी हर मुसीबत खे मुंहुं ॾिनो आहे, पर भेण जो बार लाहींदे अलाए छो भउ थो थिए त किथे मौत न अची वञे, ऐं किथे इहो फर्ज़ अध में न रहिजी वञे। वरी उहा मासूम हुन आदम खोर जे हथ में अची वेंदी ऐं सॼी उमिरि असांखे बददुआऊं ॾींदी। यार, हुन भेण जी इज़त कमज़ोर करे वेंदो आहे। सिर्फ़ु हिकु चकर पंहिंजे घर जी थिए, पोइ मां ॼाणा ऐं चाचो जाबिर। शेर, तुंहिंजी भेण असांजी भेण आहे। तूं सिर्फ़ु अंगूर खणंदो वञ। इहे दुश्मननि जे लाशनि जा अंबार लॻाए ॾींदो मैं। हा यार मीरा, तुंहिंजी बहादुरीअ ते मां अखियूं ॿूटे भरोसो कंदो आहियां। फ़िलहाल मारणो न आहे, चयुमि न, पंहिंजे भेण जो कुल्हनि तां बार लाहियां, पोइ मां हूंदुसि, हथियार हूंदा ऐं दुश्मन हूंदा। वारस, मूंखे ख़बर हुई त रहमान कॾहिं पाण सां सचो कोन थींदो। आख़िरकार किरियो वञे न नवाब पेरनि। चाचा सची इहो आहे त असां रहमान सां नाजाइज़ी कई आहे। छातीअ सां नाजाइज़ी कया रहमान सां? ॾे ॿुधा सही। चाचा, मूं सॼी जांच कई आहे त रहमान वाकई नवाब खान जी ज़ाल खे पैसा ॾिना आहिनि, जेके अञा ताईं मीर मोहम्मद जे घर में आहिनि। पकी ॻाल्हि? बिल्कुलु चाचा, पकी ॻाल्हि आहे। मोटी ॻाल्हि तमामु भले वञी नवाब सां ठाह करे, भले वञी करे असीं कॾहिं बि ठाह न कंदासूं। सम्झी थो न मुंहिंजी ॻाल्हि? न चाचा, कोन सम्झुमि। वारस, तूं बि हीअं कर, तूं फ़क़ीर थी सदा,
वो तो क्या सा फकीर ने गालिब समझ में चाचा जेका बि ॻाल्हि आहे खोले सम्झायो। चल जेको कम वारस न करे सकियो वो तू करे ॾेखार। समझी हम चाचा तू छा थो चई। वो सभई मीर मोहम्मद के पराणाण जे लाइ विया पर इल्जाम साईं मथा न अचे। बेफिक्र थी वञ चाचा, अॼु उहो कम तो करे ॾेखारियईं जो लाल खान जे गाॾे में फाहो वञी पवंदो। ठहियो हाणे ठहियो, सापा जे सर मथां सदको वञी। हिकु भेरो बि सदको न वञाए। अरे मुआ इहो छा चई? जेको ॿुधी उहो ई चयमि। मार बि तुंहिंजे अकुल ते कुर्बान वञा। कुते थोरा ईअं थपे छॾई जीअं ज़ेपुल फित ते छेणा थपींदी आहे। हां ए चवी छा थो? मूंखे त ॻाल्हि हिन जी का सम्झ में ई कान थी अचे। चरी मां तुंहिंजे अकुल जी ॻाल्हि थो कयां, अकुल जी। अदा जाबिर खे चई मुमल जी शादी रोकराए हिन मेहराब जे मथां एहसान कयो थी, न त इहा मुंहिंजी मुमल इन चरे मीर मोहम्मद सां पणिजी वञा। अलाए नाना मेहराब मथा न मञी। मां चवंदो आहियां न अम्मा अकुल जी अकाबर नाना मेहराब अम्मा जी त कंदो करे इज़त। अॼु मां सापा सां गॾु तव्हां ॿिन्ही भाइरनि जी अहिड़ी इज़त कंदुसि जो ॻोठ वारा उथी हिन मेहराब खान खे सलाम कंदा। सलाम। वालेकुम सलाम। माना अॼु जो अॼु मुंहिंजो मुमल सां निकाह थींदो। अॼु छा मां हाणे जो हाणे इते जो इते थो तुंहिंजो निकाह पढ़ायां। अरे मुआ मेहराब इहो छा थो करी? लटकड़ी मुंहिंजे बच्चे मथां ओलारी थी। छा थो कयो? तो असां सां एॾी चुट कई तोखे हाणे कोन छॾींदुसि। छा कंदई? हां हाणे छोला मनु खमू वठोस कथो हिन खे मोए खे योस सट को अॼु। अरे बारे न मारे साबा ना मेहराब खान के मुश्किलों करे समझो। आजा अम्मा साबा अॼु भॼी जान छॾा। अरे बाहर भजंदो न शेर सालू तेरे ते बीठा तो। ओ मुआ मेहराब अल्लाह जो वास्तो थई मुंहिंजा यतीम बच्चा न मार। ए वेठो न अचजा अञा तुझे बारे में तेरा। अरे रे अम्मा जे बारे में तेरा कंदे छा तू अच। अरे मुआ मेहराब अल्लाह का जंग भंगी आहे को मुझे यतीम बच्चन के बचाए इन मुए के कढे धकाणी मारे सो फट कयो से कपर कड़ो से। मां यानमा हुक्म कर तहां टिनी के अस्पताल मां खणी हलंदो से। ओ मुआ मेहराब अरे मुखे न मार तू तो भागई मुझे वडन पे तो भागई ए मुझे छोरा ने इनन पे तो भागई। मां जो तो खामोश थी घणा दिया ता मेरा खाने जी इज्जत के न करो। अरे चलो तंग बने मेरी बागा पर कबू भी अम्मा सोच में बड़ी। छोरा मुंह तो इंग्लिश की मारा खुदा जी पवे से अच्छे यो मो देख फुटो तो नहीं मक्कर थी बिना घर में हाणे बख्शो हाणे ॿुधा छा पियो चई? शेर तव्हां खे भला एॾो मरण जो शौक़ आया? मरण मारण जी ॻाल्हि छो थो करी बख्शो? मां त तोसां हाल अहवाल करणा तव्हां आहियो जाबिर खान जा माण्हू। तव्हांजे हथनि में वॾा वॾा हथियार। मां भला तव्हां सां जहिड़ो कीअं करे सघंदुसि? चक्कर छा आहे? तूं ते आयो छा जलाई? हाणे त चक्कर सम्झ में अची वियो आहे न। इज़त सां हथियार ॾियो न त मुफ़्त में मारिजी वेंदो। शेर छा करणो आहे हिननि खे? पर हिननि खे खणी वञी फसल में उछलाए छॾियो ऐं तव्हां ते रस्ते ते पहिरो ॾियो। जेसीं ताईं शादी नथी गुज़रे
देसी ताईं पारो ॾींदा रहिजो। केरु था कहिड़ो नवाब खान जा दुश्मन हूं। वञी नवाब खान सां दुश्मनी कयो न मूं मथां थियल सोचता कया अथव। नवाब खान जी ज़ाल आहीं न। ओ छोरो छा जे लाइ बड़ो टकायो पे बकर वांगुरु बेपो। मां असां इन धके जे करे कोन था रहूं। बाक़ी छा जे लाइ था रहो। इन जे करे था रहूं तो मेरा बासा नाइंसाफी कई आहे। कहिड़ी नाइंसाफी कई आहे। या नाइंसाफी न आहे त ॿियो छा आहे। इन मेरा बासा के त दिल ते कुटियो तोखे त चंबो बि कोन आई। मार पएव मां त मिड़े अटकल सां पंहिंजी जान छॾाई न। अम्मा इहो नानो मेरा बि कहिड़े दुकान ना गैरत वठी आयो आहे। हा मां असांखे बि गैरत ज़री वठी ॾे। असां बि न मेहराब वांगुरु मुड़ुसु माण्हू थी पऊं। तव्हां पंहिंजे सिर मथां सदको वञो तव्हां कॾहिं बि मुड़ुसु माण्हू कोन थींदव। अम्मा तू असांखे ड्रो ते ख़राब प्यार दस साल कीअं था मुड़ुसु माण्हू थियूं। हा मां तू सुबुह जो असांखे आना पराठा खारा ऐं मंझंदि जो तूं इहो गोश्त असांखे भुॻल खारा राति जो तूं कुकड़ पुलाह खारा पोइ तूं ॾिस असां कीअं त शींहं सां मुक़ाबिलो कयूं। शर्म कयो जंहिंखे पातर खाई गैरत कोन आहे तंहिंखे कुकड़ ऐं छेला खाई छा गैरत ईंदी। बस करे वियो त लाहे पादर वठां न मेरा वांगुरु तव्हांखे। वर्ष मुंहिंजो नालो सोबत फकीर अथई। फकीर त फंद न त पोइ गंद जो गंद। नवाब खान 6 महीननि जी कमाई मूं वटि पुॼी वई आहे ऐं हाणे इहो सॼो सारो पैसो नवाब खान जे बर्बादीअ ते ख़र्च कर। चाचा वॾेरी सुगड़ ज़रेगढ़ असांखे सुञाणे वरितो। मां बि फिराए गिराए ॻाल्हि लाल खान जे घाटे में विझी आयो आहियां। वर्ष तूं रुगो मूंखे एतिरो ॿुधा त तव्हांखे कंहिं ॾिठो त कोन। चाचा असांखे पखी बि न आहे ॾिठो। असां फसलुनि मां लिकी लिकी अची तो वटि पता आहियूं। ॾोहारी भली केतिरो बि लिकी ॾो पर कानून जी नज़र खां न आहे पची सघंदो। सही थो चई साहब कानून कानून त पोइ रक़म किथे आहे। कहिड़ी रक़म। मज़ाक थो कयां। फ़क़ीरनि सां फॾो पाण कंदा ई न आहियूं। हिकु भेरो ग़लती थी वई फॾो करे वेही रहियुमि ऐं उन जी सज़ा मिली वई ऐं इन्हीअ करे अॼु हिते तो वटि अकेलो आयो आहियां। साहब एतिरो बार मां बि न आहियां। मुंहिंजो ॻाल्हाइण सम्झी वियो। तूं रुगो मूंखे एतिरो ॿुधा त तोखे पैसा वापसि कयां जा माण्हू बि घुरिजो। जी ॻाल्हि आहे ॿारनि ई कई आहे। मूंखे न माण्हू घुरिजनि न पैसा। इहे पैसा हाणे जो हाणे वापसि थियणु घुरिजनि। सम्झो त पैसा वापसि थी विया। वाड़े वारसवा फकीरनि जा पंध तूं सिखंदो थो वञ। चाचा तुंहिंजी दुआ खपे पर ही लाश वारस हे लाश वॾे कम जो अथई। वॾे कम जो। हा वारस हे लाश वॾे कम जो लाश अथई। हिन लाश खे उन्हनि यारनि ॾे मोकिलींदुसि जिन जे पुटनि खे हिन धोखे सां मारियो। हिन ॿुधाई मोकिलींदोमांसि। चाचा मुंहिंजी त सलाह आहे हिन लाश खे अॼु राति गुम करे छॾिजे। ठीकु आहे वारस ही लाश तुंहिंजे हवाले थो कयां। गुम करे छॾीसि अॼु बि नज़र न अचेसि। कीअं थो असां फ़क़ीरनि सां पिटाए। हिनखे ख़बर न हुई त मुंहिंजो नालो सोबत फ़क़ीर आहे। सोबत फ़क़ीर फ़क़ीर त फंद न त पोइ गंद जो गंद। असली वादल किथे आहिनि? तव्हां केरु आहियो?
छो हिते बीठा आहियो? पंहिंजा तदो थी तदो पंहिंजा पर आहियो केरु? बख्शो ऐं वधल या दोस्त आहियूं। दोस्त? मूं त पहिरियां तव्हांखे कोन ॾिठो आहे। बड़े वाह यार ॾिना असां तोखे सुञाणो तूं असांखे नथो सुञाणी। यार माफ़ कजो, मां त तव्हांखे अॻु कोन ॾिठो आहे, पर जे दोस्त आहियो त ठीकु आहे। हाणे हिन जो छा कजे? खणी यारनि सां सुमारे छॾीस। बादल ना बादल बादल उठी बादल बादल संभाल मार के घबराना यार संभाल मार के घबराना तेरा बादल संभाल पान के बादल अख खोल बादल। दिनों मूंखे सम्झ में नथो अचे त आख़िर ही सभु कुझु छा पियो थिए। अनाज जूं 3 ट्रकूं फुलिजी वञण, पैसनि जो वापसि थियण, वरी मीर मोहम्मद जी शादी, वरी पैसनि जो फुरिजी वञण, आख़िर इहा आहे छा? हाजी बाबा इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो सबबु सोनू आहे। छा इहो सभु कुझु सोनू करायो आहे? न हाजी बाबा, मुंहिंजो मक़सदु इहो आहे त इहो सभु कुझु सोनू जे करे ई त थियो आहे। कॾहिं कॾहिं हिकु नंढड़ी ग़लती बि दोस्तनि खे दुश्मन बणाए विझंदी आहे। तुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे? रहमान जे चवण ते मां सोनू फराद जे हवाले करे छॾियां? हाजी बाबा निकाह खां पोइ न्याणीअ खे घर में त न आहे विहारबो। तीनू बाबा तू भी सफ़ा को चरियो आई, खामखा तो बाबा के परेशान करी। उहे ग़रीबनि जूं धीअरूं हूंदियूं आहिनि जेके शादी खां पोइ मुड़सनि जी मिल्कियत भरिजी वेंदियूं आहिनि, ऐं अमीर माण्हू आख़िरी साह ताईं औलाद खे आज़ादी नाहे ॾेई सघंदो। सोनू तूं त सभु ॻाल्हियूं ॿाराणियूं कंदी आहीं। मूंखे जेकी बि सज़ाऊं मिलनि पियूं न, उहे सभु तुंहिंजे कयल ग़लति फ़ैसिलनि जे करे थियूं मिलनि। मुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो आहे न, उहो मूं सही कयो आहे या ग़लति, उन में तव्हां टंग छो था अड़ायो? इन करे त तूं मुंहिंजी धीउ आहीं। अञा तुंहिंजी उमिरि एतिरी न आहे, तोखे नफ़े नुक़सान जी ख़बर नथी पए, ऐं न ई तोखे पंहिंजे पराए जी ख़बर थी पए। मूंखे सभु ख़बर आहे बाबा, मूंखे इहा बि ख़बर आहे त चाचे जाबिर ऐं तव्हांजी दुश्मनी जी चिकीअ में मां ऐं फराज़ पिसी रहिया आहियूं, पर तव्हांखे त अहसास ई न आहे। सोनू, तोखे त अहसासनि खे सम्झण जी सलाहियत ई कोन्हे। बाबा साईं कीअं नथी सम्झा? चाचे जाबिर ऐं तव्हां अना उनजे अंधे घोड़े ते चढ़ी पिया हो। दीनो ॿुधी पियो न, सोनू छा पई चए? ग़लति कोन पई चए हाजी बाबा, ॿियनि खे छॾियो, रुगो मीर मोहम्मद आहे न, अॻ में तव्हांजी केॾी इज़त कंदो हो, हुन सां रुगो फोन ते ॻाल्हाए ॾिसो, अव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हू छा थो चए। चरनि जा मिसाल न ॾे दीनो। मम्मा बि चरी आहे जेकी तव्हांजे रवैयनि जे सबबु घर छॾे करे वञी ॻोठ रही आहे। सच इहो आहे सोनू त जंहिं ॾींहुं सिबियाणी ही घर छॾे बहादुर सां भॼी निकिती, उन ॾींहं खां सुखड़ मुंहिंजी नाहे रही। उहा मुंहिंजी ज़ाल न पर ज़हरीली नागुर बणिजी चुकी आहे, जेका विख ते मूंखे ॾंगे थी पई
डंगे। बाबा बचको ये तो सही आए दिना मां चवां थो जाबिर खान ॾे हींअर न हलो चरिया न थियो मतलब त छो न हलूं वाधल हींअर हलियो न जाबिर खान खे ॿुधाईंदासीं शेर वारा असांखे ज़लील करे विया ऐं छोकिरी खे बि परणाए छॾियूं त असांखे जाबिर खान जहिड़ो ई कोन छॾींदो। बख्शू दिनो सही थो चवई इन चकर जाबिर असांखे चेरो कोन छॾींदो। ग़लती हिकिड़ो ॿ चकर माफ़ थींदी आहे पर हिन चकर त असांखां घणी ग़लती थी आहे। मतलब आहे जाबिर खान जे वेझे न वञूं न अॼु पासो कयूं सदाईं लाइ न ईअं ई चवां थो। हा किथां न किथां जाबिर खे ख़बर पहुची वेंदी पोइ जॾहिं कावड़ घटि थियसि न पोइ हली मिलंदासूं। सही थो चई मुंहिंजे ख्याल में फराज़ खे फोन करे छॾिजे वो पाणे मसले के संभाले वठंदो। तव्हां सां वरी कीअं असर कयो आयो वाह अदा वादल मूं मल पढ़जी वई अदा मूं मल पढ़जी वई नई ॻाल्हि कयो नई ॻाल्हि अदा उन मुआरी ख्यालन में जण वारी बाजे जो निकाह बि थी वियो। इहा असांखे ख़बर आहे। तव्हां रुगो इहो ॿुधायो तव्हांखे पादर कीअं आया न अदा बख्शू हे असांखे मुड़ुस माण्हू थियण जी सज़ा मिली आहे। अदा कमू रुगो असांखे सज़ा नाहे मिली पर हिननि खे बि मिली आहे। ॾिसी त टूल सुगो पियो अथनि। अदा मनू पोइ तूं हिन मजबूर माण्हू सां छो थो ॻाल्हाईं हल तूं हिन पत्थर जे माण्हू जाबिर खान जी कुल कारवाई ॿुधायूं। बीहो रे बीहो मोत खयो अथव छा जाबिर खान हिन महिल बाह हूंदो बाह हणी धक मारे न वेठेव। अदा कमू ये सही तो चवे अतो खाधल अरे खाधल न थाधल को मुझे मतलब वाधल हा था ॾाढो दुख थियो गोठ जी इज़त वजी ॿिए गोठ में पढ़जी। अदा सॼे गोठ वारनि जो पटको लही वियो वादल जो पटको निने जो पटको ऐं बख्शू जो पटको ऐं जाबिर जो पिटको कटूं न शेर वारियूं पायूं तव्हां मां निकिरो था पेर जायो। अरे ये पेर न हिन जो मतलब बात है तव्हां डरो हलो माना हलो हाँ निकिरो था हलो।